हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो खत्म ऊंधाए की वीली खत्म ऊंधाए की वीली चिट्ठी चांडान में मिलबो मिठा महरान में मिलबो। सैयद गुलाम मुर्तज़ा शाह उर्फ साईं GM सेठ जी पैदाइश 17 जनवरी 1904 में दादू ज़िले जे तालके मांझद में पंहिंजे अबाणे ॻोठ सन में थी। संस वालदैन जो तालुक मटियारी जे सैयद ख़ानदान मंझां हो, जिन खे निस्बती तौर ते सैयद जाफ़र सानी अल हवारी जी औलाद मां सम्झो वेंदो आहे। साईं अञा 3 सालनि जो मस हुयो त संदसि वालिद सैयद मोहम्मद शाह खे शहीद कयो वियो। अहिड़ी तरह साईं GM सेठ वाहिद मर्द हुयो जेको पंहिंजे ख़ानदान जे औरतुनि याने हिकु ॾाॾी 3 पुफियूं ऐं 2 संदसि वालदाउनि में अकेलो मर्द वञी बचो। साईं GM सेठ सिंधी, अरबी, फारसी, अंग्रेज़ी ॿोलियुनि जी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ सन में मुख़्तलिफ़ उस्तादनि खां हासिल कई। साईं GM सेठ जी शादी नंढे हूंदे पंहिंजे अज़ीज़नि मां थी, जंहिं मां 2 फर्ज़ंद ऐं 3 न्याणियूं पैदा थिया, जिन में सैयद अमीर हैदर शाह, सैयद इमदाद मोहम्मद शाह, सैयदा दुर्रे शहवार शामिल आहिनि, जिन त बाक़ी 2 न्याणियूं घरेलू ख़ातून थी रहियूं। सैयद अमीर हैदर शाह तोड़े सैयद इमदाद मोहम्मद शाह त पार्लियामानी सियासत में हिस्सो वठंदे असेंबलियुनि जा मेंबर बणिया, जॾहिं त सैयदा दुर्रे शहवार साहिबा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में औरत जे किरदार जे उनवान ते PhD कई। साईं GM सेठ 14 सालनि जी नंढी उमिरि में ई पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआत फरवरी 1920 धारे लाड़काणे में थियल 3 रोज़ा ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस जे इजलास में शिरकत सां कई, जंहिंमें हिंदुस्तान जा तमामु वॾा अॻवान मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना शौकत अली, मौलाना अब्दुल बारी ऐं ॿिया शरीक थिया हुआ। ऐं लॻभॻि 1 महीने खां पोइ हिन पंहिंजे ॻोठ सन में हिकु ॿी सिंध ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस 17 मार्च 1920 ते कोठाई, जंहिंजी सदारत हकीम फ़तेहमंद सेवाणी कई ऐं उन में शेख अब्दुल मजीद सिंधी समेत ॿिया नामियारा अकाबर शामिल थिया। अप्रैल 1921 में साईं GM सेठ जी पहिरीं मुलाक़ात महात्मा गांधी सां थी, जिन साॻे साल मई जे महीने में संदसि ॿी मुलाक़ात गांधी सां थी, जंहिंखां पोइ साईं GM सेठ ऑल इंडिया कांग्रेस में बाक़ाइदा कमु शुरू कयो। सियासत सां गॾु साईं GM सेठ समाजी कमनि में पिणु अॻभरा रहिया। उन लाइ हुन 1921 में मटियारी सैदनि जी कॉन्फ्रेंस सॾाई ऐं अंजुमन सादात मटियारी जो बुनियादु विधो। उनखां अलावा सिंध कोऑपरेटिव सोसाइटी जे डायरेक्टर तौरु सिंध में नंढनि ज़मींदारनि वास्ते सिंध ज़मींदार बैंक ठाहिराइण में साईं GM सेठ अहम किरदारु अदा कयो। 1925 में साईं लोकल बोर्ड मांझद जो मेंबर ऐं पोइ सदर थिया। उन अरसे दौरान हुन पंहिंजे ॻोठ सन में अंग्रेज़ी स्कूल ऐं नाइट स्कूल खोलाए बोर्डिंग हॉस्टल जो बुनियादु पिणु रखियो। अॻिते हली 1929 में लोकल बोर्ड ज़िले कराची जो सदर चूंडियो वियो। 1929 में ॻोठ सुधार तहरीक जे नाले सां हिकु समाज सुधारक तंज़ीम जो बुनियादु विधाई। उनखां अलावा 1930 में मीरपुर ख़ास में थींदड़ हारी कॉन्फ्रेंस में बि साईं GM सेठ भरपूर हिस्सो वरितो, जिते हारी कमेटी जो बुनियादु विधो वियो। उन अरसे दौरान साईं GM सेठ सिंध जी मुंबई खां आज़ादी वारी तहरीक में बि सरगर्मी सां हिस्सो वरितो ऐं आख़िरकार 1 अप्रैल 1936 ते सिंध मुंबई खां आज़ादी हासिल करे हिकु सूबे जी हैसियत में पंहिंजी अलॻि हैसियत बहाल कराई। सिंध जे बम्बई सां गॾु कर्जन खे सम्झी सिंध खे बम्बई खां आज़ादु करण जी कोशिशि कई। सिंध बम्बई खां आज़ादु थी, पर जुदा चूंडनि जे तरीक़ेकार गवर्नर जे ख़ुसूसी इख्तियारनि, सूबे में पैसनि जी घटाई ऐं सिंध जे मथे तबिके जे मुस्तक़िल मफ़ाद रखंदड़ गुरूअ जी पाण में चिटा भेटनि ऐं ॿियनि ॻाल्हियुनि असांखे नई ऑल इंडिया जमायतनि जे ज़रिए आहे। कांग्रेस जे अणवणंदड़ रवैये खां बदज़न थी साईं GM सेठ 1936 में सिंध यूनाइटेड पार्टी क़ाइमु कई ऐं 1937 में हू सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो वियो, जॾहिं त 1938 में हुन ऑल इंडिया मुस्लिम लीग में शमूलियत इख़्तियार कई ऐं सिंध जो सदर बनायो वियो। 1940 में पाण सिंध जा वज़ीर तालीम थिया ऐं पंहिंजी वॾ वज़ारत दौरान हुन तमामु वॾा कम किया।
सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंधी अदबी बोर्ड जो क़याम लाइ बुनियादी किरदार अदा करण, अलामा आए काज़ी ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंधी अदबी बोर्ड में तक़रीरी संदसी कोशिशुनि ऐं सिफ़ारिशुनि तहत थी जन उन्हनि ॿिन्ही इदारनि खे इल्मी औज ते पुॼायो। सिंधी सकाफ़ती बोर्ड खे $2 करोड़ मंज़ूर कराई, जेको अॻिते हली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सकाफ़ती मर्कज़ जे नाले सां क़ाइमु थियो। 1941 में पाण ऑल इंडिया मुस्लिम लीग की मरकजी एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर थिया। साईं GM सिद 3 मार्च 1943 ते सिंध असेंबली में पाकिस्तान के कायम करण लाइ ठाराव पेश कियो, जेको पूरे अणविरहायल हिंदुस्तान में पहिरियों ठाराव हो ऐं इहो ठाराव पाकिस्तान ठहण जो बुनियाद बणियो। 4 जनवरी 1946 ते साईं GM सिद कायद आज़म मोहम्मद अली जिन्नाह सां इख़्तिलाफ़नि सबब मुस्लिम लीग तां इस्तीफ़ा ॾिनी। 13 मई 1948 ते साईं GM सैयद खान अब्दुल गफ्फार संगत जी पीपुल्स पार्टी ऑफ पाकिस्तान जो बुनियाद विधो, जंहिंजो सदर खान साहब ऐं सेक्रेटरी साईं GM सैयद पाण थियो। साईं GM सैयद जीअं त हिकु पढ़ियल लिखियल ऐं मुदब्बिर सियासतदान हो, तंहिं करे हू सियासत में मज़हब जे इस्तेमाल जे ख़िलाफ़ हुयो। उन हवाले सां हुन 1952 में वियाना अमन कॉन्फ्रेंस में पूरी दुनिया जे अकाबरनि खे मुखातिब थींदे वाज़े लफ़्ज़नि में फरमायो हो त मज़हब ऐं सियासत खे गॾु हलायो वियो त इलाइक़े जो अमन ख़तम थी वेंदो। उन करे इहे ॿई अलॻि शयूं आहिनि। उन वक़्तु साईं GM सैयद जूं चयल ॻाल्हियूं ऐं कथियूं अॼु हू बहू सच साबित थियूं आहिनि। पाकिस्तान ठहण खां पोइ 1953 वारनि चूंडुनि में हू सिंध असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो। मुल्क में जॾहिं 1 यूनिट लागू थियो त साईं GM सैयद उन 1 यूनिट जे ख़िलाफ़ सख़्त मज़ाहमत कई। 1966 में जॾहिं मुल्क मथां अयूबी आमिर जा कारा ककर छायल हुआ ऐं सिधी रीत सियासी ॻाल्हि करणु इंतिहाई मुश्किल हुई, उन वक़्तु साईं GM सैयद बज़्म सूफ़िया सिंध तहरीक जो बुनियाद विझी आम माण्हुनि जी इख़लाक़ी नफ़सियाती ऐं ज़हनी दुरुस्तगी लाइ कमु कयो ऐं सिंध जे सकाफ़ती पैगाम खे पखिड़ण लाइ ख़ुतबा ॾियणु शुरू कया। ओभर पाकिस्तान जी अलहदगी खां पोइ साईं GM सैयद पाकिस्तान खां मायूसी जे नतीजे में सिंध जी अलहदगी जी ॻाल्हि कई, पर उनमें बि हुन अदम तशद्दुद ऐं अहंसाह जी पॉलिसी इख़्तियार कई। पाकिस्तान ठहण खां पोइ साईं GM सैयद पंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिसो या त जेलनि में गुज़ारियो या वरी खेसि घर में नज़रबंद रखियो वियो। उन जेल ऐं नज़रबंदी वारे अरसे जो काथो 32 सालनि खां वधीक आहे। साईं GM सैयद सियासत, मज़हब, तसौफ़, तारीख़ ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी ज़िंदगियुनि जे ख़ाकनि समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 60 खां वधीक किताब लिखिया आहिनि। संदसि अहम किताबनि में पैगाम लतीफ़, पंहिंजी कहाणी, पंहिंजी ज़बानी, दयार दिल, दास्तान मोहब्बत, जीअं ॾिठो आहे मूं, जदीद सियासत जा 9 रतन, सिंधू जी साञा, जनब गुज़ारिम जिनसी, रिहान, साहड़ जा सिंगार, पाकिस्तान में क़ौमियतुनि जो मसलो, नई सिंध लाइ जदोजहद, सिंध जी बम्बई खां आज़ादी, वाजट वेरागनि जा, अॼु पिणु चकम चाक, ख़ुतबात सैयद, जदीद आलमी सियासत, सिंध जी कहाणी, सैयद जी ज़बानी ऐं सिंध ॻाल्हाए थी वग़ैरह शामिल आहिनि। साईं GM सैयद को आम सियासतदान न हो, पर हू हिकु वॾो दानिश्वर, फिलोसोफर, मुफ़क्किर, तारीख़दान ऐं समाज सुधारक हुयो। साईं GM सैयद पंहिंजे फ़िक्र ऐं किरदार सबबि तारीख़ ते पंहिंजा अहिड़ा अणमिट नक्श छॾिया आहिनि जेके सिंध जी मौजूदा ऐं ईंदड़ नस्लनि खे उत्साहींदा रहंदा। हाय मुझे तख़य्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में वसी बुलबुले बुलबुले दिल न रो रक्स में आज़मी चंद्र चोडियां जियां सिंध जर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई।